नाज़रीन, भिटशा ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हफ़्ते लाइ लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 16 खां वधीक यूसीज़ में कोरोना वायरस सबबि लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हांखे ॾींदा हलूं त भिटशा ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हफ़्ते लाइ लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 16 खां वधीक यूसीज़ में कोरोना वायरस सबबि लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़िले में कोरोना वायरस जा 128 केस ज़ाहिर थिया आहिनि। DHO मटियारी जो चवणु आहे त भिटशा, मटियारी, हाला पुराणा ऐं हाला नवा में लॉकडाउन थींदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हांखे ॾींदा हलूं त भिटशा ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हफ़्ते लाइ लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़िले में कोरोना वायरस जा 128 केस ज़ाहिर थिया आहिनि। 16 खां वधीक यूसीज़ में कोरोना वायरस सबबि लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। भिटशा, मटियारी, हाला पुराणा ऐं हाला नवा में लॉकडाउन थींदो। तफ़सील मालूम कंदासीं। भिटशा में आवाज़ टीवी जे रिपोर्टर मुस्तकीम समोहा। जी मुस्तकीम। जी हेलो जी मुस्तकीम, इन हवाले सां अपडेट कजो त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी भिटशा समेत ज़िले मटियारी जे चइनी तहसील मटियारी हाला न्यू सैदाबाद इलाज जे तक़रीबन 16 खां वधीक यूसीज़ में DC मटियारी गुलाम कादिर चांडियो पारां हिकु हफ़्ते लाइ ज़िले मटियारी में मुकमल लॉकडाउन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सिलसिले में DHO मटियारी गुलाम रसूल वसवानी चयो आहे त मटियारी ज़िले में हिन वक़्त ताईं तक़रीबन 128 खां वधीक कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं अञा बि वधीक केस साम्हूं अचण जो इम्कान वधी वियो आहे। जंहिं सबबि मटियारी ज़िले में लॉकडाउन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिन चयो त हुकूमत संद पारां कोरोना वायरस जी बचाव लाइ ॿुधायल एहतियाती तदाबीर ते मटियारी ज़िले जी अवाम अमल नथो करे, जंहिं सबबि अहिड़ो सख़्तु फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿिए पासे DC मटियारी पारां अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। लॉकडाउन सबबि मुताज़ थींदड़ शहरनि में ॻोठनि में भिटशा, हाला, मटियारी, हाला पुराणा, नवा सैदाबाद, करम खान निज़ामानी, उडेरो लाल, भाऊ खान पठान, शहीद खान लेखारी, बलेदिन खान शेमी राव समेत ॿिया नंढा वॾा शहर शामिल आहिनि। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो अॼु सुबुह जीअं ई सुबुह थियो त असम महमूद भिटशा समेत समूरे ज़िले जा जे कारोबारी मर्कज़ हुआ उहे खुलियल रहिया। ॿिए दिन जेको DC मटियारी ऐं SC हाला ऐं पुलिस अस्पताल जी भिटशा जा समूरा जेको कारोबारी मर्कज़ हुआ उहे बंदि कराया। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे अॼु सुबुह जेको न्यू सैदाबाद जे भरिसां जेको पंजमोरो जी हिकु औरत हुई जेका कोरोना वायरस में मुब्तला हुई, उन कराची अस्पताल में फौत थी वई आहे, जंहिंखे बि SOP तहत न्यू सैदाबाद जे भरिसां पंजमोरो में। जी ठीकु आहे मुस्तकीम, वॾी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त भिटशा अवाम SOP ते अमल नथो करे, इन करे अहिड़ो सख़्तु फ़ैसिलो कयो वियो आहे।